हिक ॿी अहम ख़बर आहे त सिंध जे तालीम खाते 6 सेप्टेम्बर 2023 खां हिन वक़्त ताईं थियल प्राइमरी ऐं जूनियर एलिमेंटरी टीचर्स जी मुक़ररनि ऐं बदिलियुनि जा ऑर्डर्स रद्द करे छॾिया आहिनि। बिल्कुल नासिर अवां खे ॿुधाइनि पिया त स्कूल एजुकेशन खाते जे सेक्रेटरी ज़ाहिद अब्बासी पारां ऑर्डर रद्द करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। 6 सेप्टेम्बर 2023 खां थियल प्राइमरी ऐं जूनियर एलिमेंटरी टीचर्स जी मुक़ररनि ऐं बदिलियुनि जा ऑर्डर कया वञनि था। नोटिफिकेशन बि पास कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जे तालीम खाते 6 सेप्टेम्बर 2023 खां हिन वक़्त ताईं जेकी समूरा प्राइमरी ऐं जूनियर एलिमेंटरी टीचर्स जे मुक़ररनि ऐं बदिलियुनि जा ऑर्डर जेके आहिनि उहे रद्द कया विया आहिनि। इन सिलसिले में स्कूल एजुकेशन खाते जे सेक्रेटरी ज़ाहिद अली अब्बासी पारां अहिड़ा ऑर्डर रद्द करण जो हुकुम ॾिनो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन बि हुनजो जारी कयो वियो आहे। हुनजो जारी कयल उन नोटिफिकेशन में इहो ॼाणायो वियो आहे त 6 सेप्टेम्बर 2023 खां थियल समूरनि प्राइमरी ऐं जूनियर एलिमेंटरी टीचरनि जी मुक़ररनि ऐं बदिलनि जा ऑर्डर जेके आहिनि उहे रद्द कया वञनि था। उन्हनि स्कूल एजुकेशन खाते जे पॉलिसी जे उबतड़ इहे जेके आहिनि उहे ऑर्डर कया विया। इन करे इन्हनि समूरनि ट्रांसफर पोस्टिंग जे ऑर्डर खे रद्द कयो वियो आहे ऐं डायरेक्टर स्कूल्स ऐं डीईओस खे इहो हुकुम जारी कयो वियो आहे त इन नोटिफिकेशन ते जेको आहे उहो अमल कयो वञे ऐं हुकुम जी तामील खे जेको आहे उहो यकीनी बणायो वञे। उनखां अलावा समूरनि उस्तादनि जी बायोमेट्रिक पुराणनि स्कूलनि में तब्दील करण जो पिणु हुकुम ॾिनो वियो आहे। इन सिलसिले में जेका ॼाण मिली आहे त मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेकी प्राइमरी टीचर्स आहिनि या जेकी जूनियर एलिमेंटरी टीचर हुया उहे बासर माण्हुनि खां सिफ़ारिशूं कराइण ऐं रिश्वत एवज़ मनपसंद जायुनि ते पॉलिसी जे उबतड़ उन्हनि पोस्टिंग कराई। रिक्रूटमेंट रूल पॉलिसी जेका 2021 आहे उनजे जेके इहे उबतड़ ऑर्डर कया विया। इन करे जेके नए आयल सेक्रेटरी ज़ाहिद अब्बासी तरफ़ां अहिड़ो ऑर्डर जारी कयो वियो आहे। 6 सेप्टेम्बर 2023 खां हिन वक़्त ताईं थियल समूरा प्राइमरी टीचर ऐं जूनियर एलिमेंटरी टीचर जे मुक़ररनि ऐं बदिलनि जा ऑर्डर जेके आहिनि उहे कैंसिल करे छॾिया आहिनि। जी वरी महिरबानी नाज़रीन, कराची खां सगीर चांडियो तफ़सील ॾिना आहिनि।